नाज़रीन, शिकारपुर में कोरोना वायरस जा वधीक 3 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शिकारपुर मां रिपोर्टर अब्दुल रशीद जामड़ो। जी रशीद, तफ़सीलन खां आगाह कजो। जी, अॼु शिकारपुर में 97 जा जेके रत जा जुज़ा वरिता हुया उन्हनि मां 3 ॼणनि में कोरोना जी जेका रिपोर्ट आहे उहा पॉज़िटिव अची वई आहे ऐं अहिड़े मजमूई तौर ते सॼे ज़िले में कोरोना जे जा 440 वधीक केस जेके ज़ाहिर थिया आहिनि, जिन मां 430 लोकल हुआ ऐं जिन मां 300 ॼणा जेके आहिनि सिहतयाब थी चुका आहिनि ऐं 10 ॼणा जेके फोत थी चुका आहिनि ऐं अॼु समेत ज़िले में 133 जेके कोरोना जा एक्टिव केस अञा बि मौजूद आहिनि जेके पंहिंजे घरनि अंदरि आइसोलेट थियल आहिनि, जॾहिं त 20 माण्हुनि जा नतीजा अञा रहियल आहिनि। ॿिए हवाले सां शिकारपुर डिप्टी कमिश्नर अॼु जे ताईं शिकारपुर जे 20 पाड़नि खे सील करण जो हुकुम त जारी कयो वियो आहे, पर अञा ताईं उन्हनि पाड़नि खे सील न कयो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां मजबूरी तौर शिकारपुर ज़िले में कोरोना जी जेका सूरत हाल आहे तमामु ख़तरनाक थी वञे। जी अब्दुल रशीद, तव्हांजी महिरबानी।